दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे वीरन जी वस्ती ड्रामे जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, वीरन जी वस्ती ड्रामे जी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾियो, जेको बिजार ख़ान जो नतीजो त उहो ई बुरो थियण ई वारो आहे, लेकिन उन सां गॾोगॾु जेका उनजा साथारी आहिनि उन्हनि जो बि कमु किटली थियण वारो आहे। छो त हाणे दोस्तों बिजार ख़ान खे इहा त ख़बर आहे मुंहिंजो कमु जेको आहे ॿ नंबर आहे, मां ज़ालिम बि आहियां ऐं ज़ालिम जो नतीजो हमेशह बुरो ई रहंदो आहे। हाणे शामिर ख़ान हिकिड़ो थधी क़िस्म जो माण्हू आहे ऐं हू पंहिंजी फ़िलहालु त मस्ती में गुम आहे। उन सां गॾोगॾु शिरोज़ ख़ान पंहिंजी मिल्कियत जो तमामु जल्द दावा ई कंदो, वरी शामिर ख़ान खे धोखो ज़रूरु हिकु चकर ॾियण जी कोशिशि कंदो। शिरोज़ ख़ान हिकु अहिड़ो बिशनी आहे जो कंहिं सां बि हू रिआत नथो करे सघे, और रुख़सार बेगम बि खटियो ख़ासि कान खाईंदी। ऐं हीअ जेको अचण वारा एपिसोड आहिनि ज़बरदस्त ऐं बहितरीनु धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। ऐं जे वीडियो अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांखे ॾींदा इजाज़त। असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, असांजे पेज खे बि फॉलो ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे।